अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी मंठार हाणे शेरदिल सां गॾु थी करे रेस बालाजी खान खे टांडा ॾींदो। मल्हार ऐं शेरदिल हाणे थाणे खे बाहि लॻाए छॾींदा। रेस बालाजी खान आख़िरकार हाणे जबल वारनि सां जहिड़ो कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बैलेंस न करंदो काफ़ी असांजो हौसला थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलो त पापनगर तमामु जल्द पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे। उनजे करे मंठार जेको आहे शेरदिल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे हर हाल में तोसां गॾु आहियां। बसि तोखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। बसि रुॻो तूं हुकुम कर त इन रेस बालाजी खान खे टांडा ॾेई ऐं उनखे पंहिंजे अंजाम ते पहुचा ऐं उनखां सभु हिसाब किताब पूरा कयूं। शेरदिल चवंदो त हा मंठार बसि तूं परेशान न थी। बसि हाणे तूं रुॻो मुंहिंजो साथ ॾे। इन रेस बालाजी खान मथां हमलो कर ऐं रेस बालाजी खान खे टांडा ॾेई ऐं उनखां सभु हिसाब किताब पूरा कयूं। जिन्होंने असांजे मथां ज़ुल्म कया ऐं उनखां सभु ज़ुल्म जा हिसाब किताब वठणा आहिनि। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मल्हार जेको आहे राबेल खे सम्झाईंदो। राबेल खे चवंदो त बसि तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। बसि तमामु जल्दी जेको आहे शेरदिल वापसि अची वञे त उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए ऐं उनखां सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। राबेल चवंदो त हा मल्हार बसि शेरदिल अचे त तव्हां सभ खां पहिरीं बाबे खे यादि करायो, मतिलबु त मिठल खान खे यादि करायो। इन खे यादि करण खां पोइ बि तव्हां सां गॾु आहियां ऐं इन रेस बालाजी खान खे गॾिजी बाहि ॾींदासीं। मल्हार चवंदो त हा राबेल बसि तूं परेशान न थी। तमामु जल्द थाणे खे बाहि लॻाए ऐं हुतां मिठल खान खे ज़रूरु यादि कराईंदासीं। अगरि जेकॾहिं असांखे मरणो पियो त बि मरंदासीं। बहरहाल चाचे मिठल खे ज़रूरु यादि कराईंदासीं। तोखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रेस बालाजी खान जेको आहे मुंशी खे साफ़ साफ़ चई छॾियो त तूं वञी शोभा खान सां मिल। त हू जेको आहे जबल खे साफ़ साफ़ चई छॾियो भले रातो की रात अची असां सां जहिड़ो करे। पोइ शोभा खान वञी जबल खान खे ॿुधाईंदो ऐं पोइ जबल खान रातो की रात में इन रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए ऐं हुतां जेको आहे पंहिंजे भाउ खे यादि कराए वेंदो। ऐं पोइ रेस बालाजी खान मुंहुं मथो पियो पीटींदो, पंहिंजे माण्हुनि खे माफ़ कोन कंदो ऐं उन्हनि खे साफ़ साफ़ चई छॾियो तव्हांखे मानी हाणे कुतनि खे ॾिजे। दोस्तों उमीद त कहाणी इन खे पसंदि आहे। खे ॾींदा हाणे जात वरी तव्हां सम्झंदासीं की नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।